हज़रत सैयदना सलमान फ़ारसी रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, अल्लाह अज़्ज़ व जल जे प्यारे महबूब दाने ग़ुयूब सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम शाबान जे महीने जी आख़िरी ॾींहुं बयानु फरमायो, ऐं इंसानो तव्हां वटि अज़मत वारो बरकत वारो महीनो आयो, उहो महीनो जंहिंमें हिकु राति अहिड़ी बि आहे जेका 1000 महीननि खां बहितर आहे। हिन मुबारक महीने जा रोज़ा अल्लाह अज़्ज़ व जल फ़र्ज़ कया ऐं इन जी राति में क़ियाम, तरावी, ततव्वु यानी सुन्नत आहे। जेको हिन में नेकीअ जो कमु करे उहो ईअं आहे जीअं ॿिए कंहिं महीने में फ़र्ज़ अदा कयईं, ऐं हिन में जंहिं फ़र्ज़ अदा कयो उहो ईअं आहे जीअं ॿियनि ॾींहंनि में 70 फ़र्ज़ अदा कया। हीउ महीनो सब्र जो आहे ऐं सब्र जो सवाबु जन्नत आहे। ऐं हीउ महीनो मुआसात यानी ग़मख़्वारी ऐं भलाई जो आहे। ऐं हिन महीने में मोमिन जो रिज़्क़ वधायो वेंदो आहे। जेको हिन में रोज़ेदार खे इफ़्तार कराए उन जे गुनाहनि जे लाइ मग़फ़िरत आहे ऐं उन जो कंधु बाहि खां आज़ादु कयो वेंदो। ऐं हिन इफ़्तार कराइण वारे खे बि अहिड़ो ई सवाबु मिलंदो जहिड़ो रोज़े रखण वारे खे मिलंदो, बग़ैर उन जे जो इन जे अजर में कुझु घटिताई थिए। असां अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम, असां मां हर शख़्स वटि इहा शइ न आहे जंहिंसां हू रोज़ेदार खे रोज़ो इफ़्तार कराए। पाण मदीने वारे घोट सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इरशाद फरमायऊं, अल्लाह ताला ही सवाब तो उन शख़्स खे बि ॾींदो जेको हिकु ढुक खीर ऐं हिकु खारक या हिकु ढुक पाणीअ सां रोज़ो इफ़्तार कराए। ऐं जंहिं रोज़ेदार खे पेट भरे खारायो उनखे अल्लाह ताला मुंहिंजे हौज़ मां पीआरींदो जो कॾहिं उञारो न थींदो, एतिरे ताईं जो जन्नत में दाख़िल थी वञे। ही उहो महीनो आहे जो इन जो अव्वल यानी शुरूआती 10 ॾींहं रहमत आहे ऐं इन जो विचों यानी विचां 10 ॾींहं मग़फ़िरत आहे ऐं आख़िरी ॾहाको जहन्नम खां आज़ादी आहे। जेको पंहिंजे ग़ुलाम ते हिन महीने में तख़फ़ीफ़ करे यानी कमु घटि वठे, अल्लाह ताला उनखे बख़्शे छॾींदो। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।